सिंध अदबी बोर्ड तरफ़ां 3 ॾींहनि वारो किताबी मेलो पुॼाणी ते पहुतो। सिंध जे नाले वारनि शाइरनि अदीबनि खां सवाइ इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ केतिरनि ई माण्हुनि हिन मेले में न रुॻो शिरकत कई पर किताबनि जी ख़रीदारी कंदे पंहिंजा वीचार बि वंडिया। नौजवाननि खे इहो रोशनास करायो थो वञे हिन जी तारीख़ जे हवाले सां त हिन जो बुनियादु जेको आहे सो सिंधी अदबी बोर्ड जो जेको बानीकार हो 1940 में जेके कोशिशूं थियूं साईं GM सईद जी कोशिश सां ई खुलियो। पोइ उन खां पोइ वक़्तु ब वक़्तु हीउ जेको आहे सो अॻिते वधंदो रहियो, पाबंदी बि लॻंदी रहियूं, सख़्तियूं बि थींदियूं रहियूं, पर सिंध ऐं जा वॾा जेके अदीब नामयारा दानिशर उन्हनि जेके असां हिन जे निकिरंदड़ रिसाला जेको आहे सो जीअं मेहरान हो, सर्दियूं निकिरे थो, गुलफुल निकिरे थो, इहे उहे रिसाला जिन में जेकी हाणे जेकी अदीबाऊं नज़र था अचनि असांखे उहे इन्हनि में उन्हनि जी ओसर थी लिखण जी। सिंधी अदबी बोर्ड तमामु घणे वक़्त खां पोइ तकरीब कई आहे, अहिड़ी एक्टिविटीज़ कई आहे ऐं नॉर्मली गुज़िरियल 8-10 सालनि खां जेको सिंधी अदबी बोर्ड जो हाल हो ऐं जंहिं ते सॼी सिंध दाऊं पिए कयूं, अख़बार में रिपोर्ट बि विछो पियो त अदबी बोर्ड खे हिकिड़ो संभालियो वञे। सो हाणे नई मैनेजमेंट नई इंतिज़ामिया शायदि उन ॻाल्हि खे महसूसु कयो आहे ऐं गुज़िरियल 3 ॾींहनि खां जेको प्रोग्राम हलनि पिया आहे सराय जी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हीअ असांजे वॾड़नि जी वॾी हिकिड़ो वरिसो आहे जेको वॾड़नि असांजे साईं इब्राहिम जोए घाटी, साईं GM सैद घाटी, फाउंडर सिंधी अदबी बोर्ड जो साईं GM सैद हो न। उन खां पोइ जेके बि सिलसिला हलिया आहिनि ऐं हुननि कमु कयो आहे, हेॾा इदारा ॾेई विया आहिनि असांखे, त असां उनखे संभालियूं बि, पर न्यू जनरेशन में उहो मोटिवेशन पैदा कयूं। सिंधी अदबी बोर्ड जेके पंहिंजा किताब छपाया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो न फ़क़ति ख़रीदो फ़रोख़्त जो सिलसिलो वधियो आहे, पर अॼु जेके 3 ॾींहनि में जेके अदीब हिते आया आहिनि सॼी सिंध मां, उन्हनि इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त हिन वक़्तु सिंधी अदबी बोर्ड जेको हीउ कमु कयो आहे उन सिंध जे हिकिड़े वॾी तारीख़ खे, अदब खे ऐं उन जे ॿोलीअ खे उजागर कयो आहे। सिंधी अदबी बोर्ड हिकु वॾो अदारो आहे। सिंध जे शूर, इल्म ऐं अदब जी वाधवी जे लाइ हिन अदारे जो वॾो कमु थियल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां हिन अदबी बोर्ड में साईं GM सैद बुनियादु विधो हिन अदबी बोर्ड जो, ऐं साईं GM सैद जॾहिं बि पंहिंजो किताब छपाईंदो हो त सिंधी अदबी बोर्ड खे पंहिंजे खीसे मां पैसा ॾींदो हो। आख़िरी 3 ॾींहं ते हमीद सिंधी जे फ़न ऐं शख़्सियत ते नाले वारे अदीब सरफराज़ आदिल जी सदारत में मुज़ाकरो थी गुज़रियो। मुज़ाकरे में सईद हाकिम शाह बुखारी, शमसुल हक मेमण, डॉक्टर दुर मोहम्मद पठान, वाहिद कांदड़े, सीनियर सहाफ़ी नियाज़ पंवर, ताज जोए, प्रोफेसर फ़हीम नुनारी, GM कुरैशी, असद जमाली ऐं काज़ी ख़ादिम समेत वॾे अंग में लेखकनि, अदीबनि, दानिशवरनि, मुहक़क़िक़नि शिरकत कई। इन मौक़े ते मुक़ररनि जो चवणो हो त हमीद सिंधी इल्मी ऐं क़लमी दुनिया जो हिकु आदर्शी इंसान हो। हुन रूह रियाण रिसाले जे प्लेटफॉर्म तां न फ़क़ति इल्म ऐं अदब जी आबियारी कई पर केतिरनि ई लेखकनि खे क़लम क़बीले जो मज़बूत किरदार बि बणायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk